असीं पाण उन्हीं जा चमचा इहे चांडिया बांडिया असीं धमकी असां चांडियूं तव्हांखे हीअं कंदासीं। कल्ह राति बि आया आहिनि मुंहिंजे मुड़ुस खे मुंहिंजे ॾेरनि जे पुटनि खे मुंहिंजे पुट खे कुटियो अथऊं घणो वई ॾाढी हमदर्दी असां सां को बि नथो करे पियो। ॾाढो असांखे टाचर ॾेई असांखे उहो करनि था चवनि था प्लाट ख़ाली कयो। पुलिस वारा बि उन्हनि जा हर शइ उन्हनि जी चमचा बि उन्हनि जा। इलाही माण्हू आया आहिनि स्कूटरनि ते सॼियूं गलियूं भरिजी वियूं आहिनि अची धमकियूं था ॾियनि रोज़ु रोज़ु। कॾहिं माण्हू आहिनि कॾहिं मर्द घर आहिनि कॾहिं न आहिनि पोइ असां छा कयूं औरतूं असां छा करे सघंदासीं। असांखे धमकियूं था ॾियनि पिया ॾाढियूं चवनि था तव्हांखे माराईंदासीं तव्हांजे घर खे बाहि ॾींदासीं तव्हांखे साड़ाईंदासीं। असांजी मदद कई वञे बसि महिरबानी करे। प्लाट असांजो आहे असांजी लिखत आहे असां वटि हर शइ पई आहे पुराणा सबूत आहिनि असां वटि। मुंहिंजे सहुरे जो प्लाट वरितलु आहे पुराणो प्लाट वरितलु आहे। हे हाणे अची हिते कब्ज़ो था करनि पिया। असां ग़रीब माण्हू असां छा था करे सघूं। असांजो त ॿियो केर बि कोन्हे न बसि मिड़े तव्हां गुज़ारिश आहे असांजी मदद कई वञे।